घोटकी मामा ताईं ख़बर पहुचाईंदासीं त इलेक्शन दौरान मीडिया खे हाकारी किरदारु अदा करणु घुरिजे, जेका उनजी ज़िम्मेवारी आहे। नाकारी किरदारु अदा करण सां न सिर्फ़ु आवाम जो पर मुल्क जो बि नुक़सानु थिए थो, जेको 5 सालनि ताईं आवाम भोॻे थो। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार इलेक्शन कमिश्नर घोटकी परवेज़ अहमद कलोड़ो घोटकी में ईंदड़ आम चूंडुनि में मीडिया जो किरदारु ऐं ज़िम्मेवारियुनि जे उनवान हेठि घोटकी जे म्यूनिसिपल कमेटी जी हाल में कोठायल वर्कशॉप दौरान घोटकी जे सहाफ़ियुनि खे ख़िताब दौरान कयो। संदसि चवणु हो त ईंदड़ इलेक्शन दौरान मीडिया जे दोस्तनि खे पैमरा, PTA ऐं PID जे कानून जी पासदारी करणु घुरिजे ऐं 2017 जे एक्ट खे नज़र में रखियो वञे। इलेक्शन दौरान कंहिं बि ग़ैर ज़िम्मेवारी जी सूरत में न सिर्फ़ु अवाम जो पर पूरे मुल्क जो नुक़सानु तसवुरु कयो वेंदो आहे, जंहिं करे मुल्क जो पूरो अवाम 5 सालनि ताईं भोॻे थो। संदसि चवणु हो तकड़ ऐं तेज़ तरीन जी ड्रोड़ में अक्सर ग़लति रिपोर्टिंग थी वञे थी, जंहिंजी हाणे कंहिं बि तरीक़े सां का बि गुंजाइश न आहे। उन करे कोड ऑफ कंडक्ट फॉर नेशनल मीडिया 2023 लागू कयो वियो आहे, जंहिंजी भञकड़ी कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कई वेंदी। संदसि वधीक चवणु हो त इलेक्शन दौरान मीडिया जी हाकारी कवरेज करणु मीडिया हाउसिस ऐं मीडिया पर्सन जी ज़िम्मेवारी आहे। इलेक्शन कमिश्नर जो वधीक चवणु हो त इलेक्शन दौरान उन्हनि दोस्तनि खे कवरेज करण लाइ पासूं जारी कयूं वेंदियूं, जिन वटि इंफॉर्मेशन खाते सिंध पारां एक्रीडेशन कार्ड जारी थियल मौजूदु हूंदा। इन दौरान अब्दुल माजिद इलेक्शन ऑफिसर घोटकी, सीनियर सहाफ़ी फरमान अली सुमरो, आज़ाद महर, माजिद संगड़, अली मलहण, अब्दुल जब्बार महर, ज़फ़र सिद्दीकी, सरफराज़ मेमण, असद राजा घुञो ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ।